तो सर आज के मौके पे आप क्या कहना चाहेंगे सिक्योरिटी के इंतजामात के हवाले से? मुख्तलिफ वक्तों पे हमने ये भी देखा है कि औरत मार्च पे उनको थ्रेट्स जारी किए जाते हैं, हमले किए जाते हैं, तो इस पर आपकी क्या तैयारियां हैं? इसमें इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हमने बड़ी इसमें डीआई साहब हमारे हैं, डीआईजी साउथ असद साहब, उनकी एक सिक्योरिटी आर्डर निकला है, उसमें सारे अफसरान की ड्यूटियाँ लगाई हुई हैं, जिसमें डीएसपीज़ हैं, एसपीज़ हैं, एसएचओज़ हैं, नफरी है, सबॉर्डिनेट हैं, मोबाइल्स हैं, चारों अतराफ में सराउंडिंग एरिया में फिर रॉल के मोबाइलें हमने लगाई हुई हैं। तो अफसरान वक्त वक्त आते हैं और आके चेक भी करते हैं। मैं खुद भी चेक कर रहा हूँ, अभी भी मैं विज़िट पे ही था, तो ताकि ये जो अननोन जो लोग यहाँ पे बैठे हैं ताकि उनको यहाँ से मूव कराया जाए। ये औरत मार्च है, औरत हमारी माँ भी है, औरत हमारी बहन भी है, औरत हमारी बेटी भी है, तो हम भी इसमें शामिल हैं। तो अल्हम्दुलिल्लाह ऐसी कोई बात नहीं। सिक्योरिटी के हवाले से हमने फुल प्रूफ सिक्योरिटी इंतजाम किए हुए हैं। हमारे एसएसपी साउथ हैं साजिद सदुजई साहब, उनकी अहम इंस्ट्रक्शन है कि इस पर फुल प्रूफ सिक्योरिटी दी जाए ताकि इनको कोई भी मसला मसाइल पैदा ना हो। और आज आपने खुद के घर की खवातीन को वुमेंस डे पे मुबारकबाद दी, उनको विश किया आपने? जी अल्हम्दुलिल्लाह, मैंने अपनी माँ को दिया कि आज वुमेन डे है और मैं अपनी माँ को दे के आया, अपनी वाइफ को देकर आया हूँ, अपनी बेटी को देकर आया हूँ। तो उसको बोला है कि आज वुमेन डे है भाई, आज आपका दिन है, इंशाल्लाह आज सरपरस्ती करो, जो मर्जी करना करो, खाओ पियो ऐश करो। बहुत अच्छी बात है सर। तव्हां सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं सिक्योरिटी जे हवाले सां, पोइ गॾो गॾु थोरी लाइटर गुफ़्तगू बि, त तव्हां बि पंहिंजे घर जी औरतुनि खे मुबारकबाद ॾिनी ऐं अॼु हुननि जे हुकुम ई तव्हां मञो पिया, ऐं छा तयारियूं हलनि पियूं वुमेंस डे खे वठी करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी समाज में ऐं सिंध धरतीअ में असांजो हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह असांजे औरत सुरमी खे एॾो उनखे मथों उत्साह ॾिनो आहे, एॾो उनखे साराहियो आहे। ऐं हर किरदार में, वो ससी जो किरदारु हुजे, वो मारवी जो किरदारु हुजे, मुंहिंजे लतीफ़ सरकार उनखे अहिड़े भेट में उनखे ॻायो आहे। ऐं जेतिरी सिंधी समाज में, छो त असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो असां उनखे एज़ लाइक क़ुरान शरीफ़ जे तरतीब सम्झंदा आहियूं। ऐं असांखे ख़बर आहे समाज खे, सिंधी खे, त औरत केतिरी उहा आहे। जंहिं सिंधी भिटाई खे ॼाणियो उन औरत खे ॼाणियो, ऐं जेको भिटाई जो सही पोइ लॻा उहो औरत जो वॾो एतिराम कंदो। ऐं तव्हांखे मां अर्ज़ु कयां त असां वटि सिंध में काफ़ी अहिड़ियूं किरदारूं आहिनि औरत जूं, ऐं जेके सियासत में ऐं अदब में ऐं बहादुरीअ में ऐं हिकिड़ा मिसाल आहिनि। इहा असांजी समाज में वॾो हिकिड़ो सिंधी निज़ाम में ओतिरो आहे। बाक़ी ॻाल्हि रही त सिक्योरिटी जी, असां हर मुमकिन कोशिशि कई आहे। डीआई साहब जो प्रोग्राम लॻल आहे, डीएसपी साहब जे कमांड में, ऐं एसएसपी साहब बार बार उनखे पुछियो आहे, ऐं हू त असां बिल्कुलु सिक्योरिटी कयो आहे। ऐं औरत जेके न अचे त उहो पैगम्बर ई पैदा न थिए। ऐं दीन जे हवाले सां बि हज़रत पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में उन में बि इहो ई आहे त औरत सभु खां मथे आहे। ऐं हुनजे दीन में बहरहाल हाणे जेकॾहिं असां पाण हुनखे जहालत में बिगाड़ कयूं त उहो असांजो क़सूरु आहे, असांजे इस्लाम जो न आहे। इस्लाम हमेशह औरत खे सुपीरियर कयो आहे, मथे कयो आहे।